ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूँ। सखर बैराज के गेट नंबर 47 ते आरजी दरवाजो लगाने वालों कम मुकम्मल। सखर बैराज के पौंड लेवल में इजाफो थियण वालों अमल जारी। सखर बैराज के राइस कैनाल में 9200 क्यूसिक छोड़ के वियो आहे। दादू कैनाल में 2000 क्यूसिक, नारा कैनाल में 13700 ऐं रोढ़ी कैनाल में 1050 क्यूसिक पानी छोड़ के वियो। सखर बैराज के वाहन में मजमूई तौर 41550 क्यूसिक पानी छोड़ के वियो। अहम खबर मां शेयर कर रहे हैं। सखर बैराज के गेट नंबर 47 जी आरजे दरवाजो लगाने वालों कम मुकम्मल किया वियो आहे। सखर बैराज के पौंड लेवल में इजाफो थियण वालों अमल भी जारी है। सखर बैराज के राइस कैनाल में 9200 क्यूसिक पानी छोड़ के वियो आहे। दादू कैनाल में 2000 क्यूसिक, नारा कैनाल में 13700 ऐं रोढ़ी कैनाल में 1050 क्यूसिक पानी छोड़ के वियो। सखर बैराज के वाहन में मजमूई तौर 41550 क्यूसिक पानी छोड़ के वियो। सखर बैराज गेट नंबर 47 ते आरजी दरवाजो लगाने वालों कम मुकम्मल किया वियो आहे। सखर बैराज के पौंड लेवल में इजाफो थियण वालों अमल जारी है। सखर बैराज के राइस कैनाल में 9200 क्यूसिक पानी छोड़ के वियो। दादू कैनाल में 2000 क्यूसिक, नारा कैनाल में 13700 ऐं रोढ़ी कैनाल में 1050 क्यूसिक पानी छोड़ के वियो आहे। इन ही हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है सखर में आवाज़ न्यूज़ ब्यूरो चीफ शाहिद चन्ना। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर बैराज जो आरजी दरवाजो सखर बैराज गेट नंबर 47 ते लगाने वालों कम मुकम्मल थी वियो है। सखर बैराज के पाण लेवल में इजाफो थियण वालों अमल भी इन वक्त जारी है। सखर बैराज के पाण लेवल 195.6 ते पहुंची वियो है। सखर बैराज के राइस कैनाल में 9200 क्यूसिक, दादू कैनाल में 2000 क्यूसिक, नाला कैनाल में 13700 क्यूसिक ऐं रोढ़ी कैनाल में 1050 क्यूसिक पानी जेको आहे सखर बैराज इंतजामिया पारां छोड़ कयो वियो आहे। सखर बैराज जे वाहन में मजमूई तौर ते 41550 क्यूसिक पानी जो में जेको आहे इजाफो कयो वियो आहे। सखर बैराज जो मथां वेकिरो 66900 क्यूसिक, जॾहिं त हेठां वेकिरो 25350 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। किसन गेट लगाइण खां पोइ 47 गेट नंबर दरवाजे जो कम जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। आरजी दरवाजो लॻण खां पोइ बंदि ऐं दरवाजे जे विचां पाणी निकाल करे उनखे ख़ाली कयो वियो आहे। ख़ाली करण बाद गेट नंबर 47 ते कमु हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी शाहिद अपडेट करण लाइ।